बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अवैया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 13 पढ़ंदासीं सिंधी ॿाराणे किताब मां। पहिरें सबक़ खे हिजे पोइ रवानगी सां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ़ पेश को, सबक़, तइये ते, रे ज़बर र, हे वा नून पेश हूँ, तेरहूँ। सबक़ 13। काफ ज़बर क, लाम ज़बर ल, मीम ज़बर म, कलम। हिये ज़र ही, काफ ज़बर क, लाम ज़बर ल, मीम ज़बर म, कलम। अलफ मदवा, हे ज़र हे, नून ज़र ने, आहिने। खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे ज़बर र, खचर। हिये ज़र ही, खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे ज़बर र, खचर। अलफ मदवा, हे ज़र हे, नून ज़र ने, आहिने। हाय ज़बर है, जीम ज़बर ज, मीम ज़बर म, हजम। हिये ज़र ही, हाय ज़बर है, जीम ज़बर ज, मीम ज़बर म, हजम। अलफ मदवा, हे ज़र हे, नून ज़र ने, आहिने। काफ अलफ का, ज़द ये ज़र ज़ी, काजी। खाए ज़बर ख, बे ज़बर ब, रे ज़बर र, खबर। हाय ज़बर है, जीम पेश ज, हज। काफ अलफ का, ज़द ये ज़र ज़ी, काजी। लाम ज़र ले, खे पेश ख, लिख। खाए ज़बर ख, बे ज़बर ब, रे ज़बर र, खबर। वा ज़बर व, ठे पेश ठ, वठ। हाय ज़बर है, जीम पेश ज, हज। काफ ज़बर क, रे ज़र रे, कर रे। जी दोस्तों हाणे सबक़ खे रवानगी सां पढ़ंदासीं। सबक़ 13। कलम ही, कलम आहिनि। खचर ही, खचर आहिनि। हजम ही, हजम आहिनि। काज़ी, खबर, हज। काज़ी, लिख, खबर, वठ, हज, कर रे।